मेराज वारी रात का थोरो टेम पहिरीं हज़रत अली अल मुर्तज़ा जे बाबा हज़रत अबू तालिब दुनिया तां रिहलत करे वियो हो। मुझे सुहिणे नबी के पंहिंजे चाचा जे विसार जे करे ॾाढी तकलीफ़ पहुती हुई त काश यो चाचो मुझो भरजलो हुयो यो हुजे हा जे मां मुस्तफा के निभायो वॾो कयो। मुझे आका व मौला अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात के रब इन फिक्र मां कढण जे लाइ हिदायत आई त सय्यद खदीजतुल कुबरा उन खां महीनो खन अॻ में दुनिया तां रिहलत कई। मुझो सुहिणो नबी गमगीन हुयो। ॿिया सूरत कई राज हैं गालिबन 22-24 नुक्ता है जेको उलमा बयान कन था त मेराज जो राज है पर अल्लाह अपने महबूब के मेराज करायो। बुजुर्गाने दीन फरमाता त रब जे दीदार दी तमन्ना तड़प हजरत कलीम सुहने बकई कले को आलिम मुदमुन जी तकरीर जा लफ्ज हा मां चा तो मुझा दोस्त नचे पो अल्लाह सी पनाह में रखे चेत गुनहगार बानो जॾहिं गुनाह कंदो आहे त रब उन जो इंतज़ार कंदो आहे। हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं हफ़्तो न साल न बल्कि इएं जो जेसी ते वफ़ात थियसि तेसी ते ख़ुदा उन जो इंतज़ार कंदो आहे। मां चवां थो मुंहिंजा भाउ रब जी रहमत जी ॻाल्हि कर त उन जी इंतज़ार में हूंदी पर ख़ुदा कंहिं गुनहगार जो इंतज़ार इहो लफ़्ज़ कॾहिं बि गवारा नथो करे त केरु चए त ख़ुदा इंतज़ार कंदो आहे। मां अर्ज़ु कयां मुंहिंजा भाउ मुझे सुन्नत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं रब मेराज पे करायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन खां पहिरीं कई समय साल अॻ में चयो त मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजो दीदार करण थो चाहियां मां ॾिसण थो चाहियां त तो रब कीअं। रब चयो त मूसा तूं न ॾिसी सघंदे। पोइ हज़रत मूसा हिकिड़ो सवाल कयो त मौला अन्ना कलीमुक व मुहम्मदुन हबीबुक फमल फर्क बैनल कलीम वल हबीब। मौला मां तुझो कलीम आहियां ऐं अचण वारो सुनो मोहम्मद करीम तुझो हबीब आहे। और रब्बुल आलमीन ने कलीम ऐं हबीब में फर्क कहिड़ो आहे। अल्लाह फरमाए अल कलीम यती अला तूर सीना सुम युनाजी कलीम हो जेको तूर सीना जबल ते चढ़ी अचे ऐं मनमजात करे मूं रब जे बारगाह में इल्तिजाओ करे ऐं मूंखे जे मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो दीदार करा। मां रब चवां लतरानी न ॾिसी सघंदे त चुप करे लही हलियो। मौला हबीब केरु आहे? रब जो हबीब हो आहे जेको पंहिंजे घर आरामी हुजे। मां रब जिब्रील खे मोकिलिया जिब्रील वञ ओ महानी साईं जे घर में मुंहिंजो महबूब सुतो पियो थिए कब्र कदमी है मेरी नबी जे कदमनि खे चुमी ॾींदा जॾहिं मुंहिंजो महबूब जागे हबीब उनखे चइबो आहे त जिब्रील ख़िदमत में अर्ज़ु करे त मुंहिंजा सुहिणा नबी इन अल्लाह अस्ताग़िला लिकाइक या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा सुहिणा नबी अॼु पंहिंजूं पाक निगाहूं खणी मथे ते आयो सॼी काइनात छा अॼु काइनात जो रब तो मुस्तफा सां मिलण जे लाइ हबीब इनखे चइबो आहे कलीम हुनखे चइबो आहे। अल्लाह जो मुंहिंजा सुहिणा नबी अॼु अच त मां रब तोखे पंहिंजो दीदार करायां। आदम सुहिणो जॾहिं पंहिंजे क़ौम में तबलीग पियो करे त सभु पुछनि पिया आदम ला इलाह पढ़ी त सही पर उहो हिकु अल्लाह ॾिठो अथई। इब्राहिम सुना तू चई तो ला इलाहा इल्लल्लाह पर वो खुदा ॾिठो अथई चई न। इब्राहिम सुना तो बि न ॾिठो आदम सुहिणे बि न ॾिठो नूह सुहिणे बि न ॾिठो खलील जॾहिं तो बि अल्लाह न ॾिठो आहे। अल्लाह चए थो मुंहिंजा सुहिणा नबी इहे 1.25 लख नबी चवंदा विया हा त असां न ॾिठो आहे इहो न जो लफ़्ज़ मुंहिंजा सुहिणा मां तुंहिंजे ज़ुबान ते आणणु नथो चाहियां। अॼु तूं मां रब जो दीदार करे लही वही मके वारनि खे ॿुधा जेकॾहिं को पुछई त आमिना जा लाल इहो ला इलाहा जो कलिमो त पढ़ी थो उहो पुनल रब तो ॾिठो आहे त तूं न कजा चइजां त रब मां मुस्तफा ॾिसी आयो। साहब चए मुंहिंजा आका जंहिं रब्बुल आलमीन जो तो दीदार कयो छा असीं बि उनखे ॾिसी सघूं था? मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो तव्हां हिन अखियुनि सां त नथा ॾिसी सघो पर मां मदीने वारो ॿी बिशारत थो ॾियांव। सुहिणा छा थो चवी? मुंहिंजे आका फरमायो मन रानी फ़क़त राल हक़। मां मुस्तफा तो चवां जंहिं मूंखे ॾिठो हुन जो ख़ुदा खे ॾिठो ऐं मुंहिंजे ॾिसण वारो मां रब ॾिसी आयो आहियां। अवां मूंखे ॾिठो ॼण तव्हां ख़ुदा खे ॾिठो उन मुंहिंजे काइनात
दे महबूब जन्नत जहन्नम के ॾिठो अर्श खे मुलाज़ा फरमायो अर्श ॾिसी करे जॾहिं मोटी आया त ऐलान थियो त मां मुस्तफ़ा रात जे थोरे हिसे में ही सभु कुझु घुमी मोटी आयो आहियां त अबू जहल हरामी बिही मके जे चौराहनि ते चयो त यार कल्ह बेची त मां नबी जो सरदार आहियां वरी अॼु चए थो त मां रात जे थोरे हिसे में एॾो वॾो मंज़र करे मोटी आयो आहियां मां अज़ला हिन खां वठी कबियो को कूड़ हणी सघे थो अबू जहल या वावेला कंदो सॼे मके में पे घुमियो हलंदे हलंदे उन जा लफ़्ज़ मुंहिंजे सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जे कननि ते पहुता साईं पुछनि था छा थो चवी जे अबू बकर तोखे ख़बर कोन्हे त तुंहिंजे यार सुहिणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो आहे त मां राति अल्लाह जो दीदार करे आयो आहियां जन्नत जहन्नम खे ॾिसी आयो आहियां उहे सभु बिशारतूं थो ॾसे जेके चए थो त अल्लाह ताला जे कुदरत में आहिनि उन सभिनी खे मां ॾिसी आयो आहियां अता आसमाननि खां मथे वियो आहियां छा ॻाल्हि सम्झ में अचे थी त ईमान चए थो अबू बकर पुछेसि अबू जहल तुंहिंजे कननि ॿुधो त मुंहिंजे नबी चयो आहे जे त हा मूं पाण ॿुधो रसूल सिद्दीक़ फरमायो सदक़त या रसूल अल्लाह मुंहिंजो नबी सच थो चवे तूं कूड़ो ई कूड़े जो पुटु आहीं मुंहिंजे महबूब ते सदाई सची ईंदो आहे पोइ चई भला ठीकु आहे जेकॾहिं नबी थी आयो आहे त मां सवाल कंदुसि अबू जहल पुछ कहिड़ा सवाल थो करी चई साईं ज़रूरु साईं वियो हूंदो त फलस्तीन खां थी वियो हूंदो शाम खां थी वियो हूंदो चए थो मां बैतुल मुक़द्दस जो वियो आहियां त फलस्तीन बि वियो हूंदो जी पोइ मां सवाल थो कयांसि त मूंखे ॿुधा त बैतुल मुक़द्दस में दर केतिरा दरियूं केतिरियूं थंभ केतिरा ॿियो सवाल आहे त असांजे वापार जा काफ़िला मुल्क शाम वियल आहिनि उहे काफ़िला रसूलुल्लाह खे नज़र आया किथे मुझे साईं त ॿुधायो त अबू जहल बैतुल मुक़द्दस के हेतिरा थुल अथई हेतिरा दर अथई हेतिरियूं दरियूं अथई वञी ॻण बाक़ी तुंहिंजा काफ़िला मुझे साईं फरमायो त तुंहिंजो हिकिड़ो काफ़िलो राम मटर जे इलाइक़े में नज़र आयो हो ॿिए इलाइक़े जो नालो वठी मुझे साईं फरमायो त उते पहुतो हो हाणे पंध टियों काफ़िलो हिन शाम मुल्क खां निकिरी थोरे पंध ते पहुतो हुयो पर अबू जहल मां मुस्तफ़ा तोखे ॿुधायां थो त हिकिड़ो जेको पहिरियों काफ़िलो आहे उहो सुभाणे अंगारे जे ॾींहुं ज़ुहर जे निमाज़ वारे टाइम ते माना विचे टाइम ते इहो वरी मके पाक में दाख़िल थींदो ॿियो काफ़िलो तुंहिंजो ॿिए ॾींहं ते सिजड़नि खां अॻु में पहिरीं वारे टाइम ते ईंदो जेको टियों काफ़िलो आहे उहो ख़मीस जे ॾींहुं सिज लहंदो मके में पहुचंदो मुंहिंजे साईं फरमाइस त इहे पहुचण जा टाइम त ॿुधाई थो पर जेको पहिरियों काफ़िलो मिलियो न उन जो उठ गुम थी वियो हो रस्ते में जाचीन पिया त मां मुस्तफ़ा बुराक तां वींदे वींदे हकल कई मान त उठ एॾे न फलाणे जबल जे पार में बीठो अथव हिक ॿिए ॾे निहारे चवनि पिया यार इहा आवाज़ त मुंहिंजे सुहिणे मुहम्मद करीम जो आहे उहो वरी हिन इलाइक़े में किथां आयो हिक ॿिए सां सुस पिया कनि जॾहिं जबल जे पार में पहुता त उठ बीठो हुयो उन्हनि चयो यार हीअ आवाज़ किथां आयो पाण भॻत हिकिड़ो उहो काफ़िलो जेको सुभाणे अंगारे जे ॾींहुं पहुचंदो उन्हनि जो उठ गुम थी वियो आहे न बीहनि जेको ॿियो काफ़िलो अचे पियो न उनजे पहिरें सरदार जे जेको काफ़िले जो चङो मुड़ुस हो उनजे उठ जे भरिसां मां मुस्तफ़ा जो बुराक जो गुज़रियो त उन उठ ट्राह कातो उन पंहिंजे चङे मुड़ुस खे केराए विथे उनजी टंग भॼी पई आहे उनखे ॿधो खयो पिया छॾ हाणे जॾहिं काफ़िलनि अचणु शुरू कयो न त पहिरियों काफ़िलो टाइम मुताबिक़ पहुतो पुछा कयो यार असांजो उठ गुम थी वियो छा रसूलुल्लाह जो आवाज़ ॿुधो अचे हा जॾहिं ॿियो काफ़िलो पहुतो त टंग ॿधियो पियो अचे अबू जहल खे डपु थियो त यार हाणे भॼो वञी रस्ते ते बीहो टियों काफ़िले खे रोके छॾियो त सिज लही वञे त पोइ अचे मता रसूलुल्लाह जी ॻाल्हि सची थिए पर उन ज़ालिम खे ख़बर कोन हुई त ही उहो महबूब आहे जो रब चए थो सुहिणा इहो आसमान तुंहिंजे करे ठाहियो ज़मीन तो मुस्तफ़ा जो सदको सिज चंड तारा तो रसूलुल्लाह जे ताबे आहिनि ही सॼी काइनात तुंहिंजे करे पैदा कयनि तारीख़ लिखी वई आहे त मुंहिंजो सुहिणो नबी बाइस तख़लीक़ काइनात आहे हुज़ूर नाचे हा त दुनिया न हुजे अल्लाह जे महबूब चयो त सिज लहंदो ईंदो हुननि काफ़िले खे रोके छॾियो मुंहिंजे करीम रब सिज खे रोके छॾियो
सुभान अल्लाह। तेरे काफले वाला बी 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 थक्या दे के बेके चवड़ा गा दे यार जो नथो लहे त सीछा कयो असी मक्के दे हलूआ था काफर सिजदे पे निहारी मुझे सुने नबी दा सहाबी रे काफले दे पे तेरे सिज लहण वारी कई तरड़ करे अबू जहल जो तो सोना नबी निहार सिज वने पियो त मुझे सुने नबी दे सहाबी दाह करे जे ज़ालिम दे निहार जे करे यो सिज लहे तो त तुजो काफलो बची रो थे अल्लाह ने मुझे सोना नबी के तुझे ज़बान मा निकल दो मा खुदा करे देखारी दो आया राज इहो आ रब जे तो ला तहिनो वला तहजनो व तुमुल आलून इन कुंतुम मुमिनीन तमा जे कामयाबी जो राज मुझे करीम रब बरकत ता मोमिन हो जो बाबा के कैसे जो फिक्र थन न कर न दुनिया में न आखिरत में आखिरी गाल क्या त अहले इल्म लक्ष्य अहले इश्क लक्ष्य अहले इल्म चवंदा त मुझे सुहणो नबी इन 27 जे रात जेको मेराज जो जिक्र थींदो आहे मुबिनी खे पढ़ियो आहे तॾहिं तो तव्हांखे ॿुधायां हुज़ूर उम्महानी जे घर में आया मुझो सुहणो नबी जिब्रील आयो उथारियाई मक्के जे हरम में आया पाण नफिल अदा कयूं वरी बैतुल मुक़द्दस में पहुता सुम्मा उर्ज बिना इल समा मुझे नबी फरमाए मुखे आसमानन ते खयो हुयो आदम सुहणे सां हज़रत इदरीस सां हज़रत इब्राहिम सां हज़रत मूसा सां नबीयन सां मुलाकातूं कंदे मुझे नबी फरमाए त मां मुस्तफा करीम आसमानन के खैर आबाद चई सिदरतुल मुंतहा का मथे अर्श मुल्ला का मथे ला मकान जैसे उलमा लिखता त ला मकान भी न चई एड़ी जगह